सवाल नंबर आहे 23 शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जे तफ़सीली अहवाल कहिड़नि किताबनि में मिले थो। जवाब आहे बयानुल आरिफ़ीन में जो मियां मोहम्मद रज़ा उर्फ़ मीर दरियाई 28 सन 1628 ईस्वी में शाह करीम जी वफ़ात खां फ़क़ति 6 साल पोइ लिखियो। सवाल नंबर 24 आहे शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जे शाह करीम ताईं शजरे जो सिलसिलो ॿुधायो। जवाब आहे शाह अब्दुल लतीफ़ भेटाई सैयद हबीबुल्लाह शाह जो पुटु, सैयद अब्दुल कुदूस जो पोटो, सैयद जमाल शाह जो पड़पोटो हो ऐं सैयद शाह जमाल वरी शाह अब्दुल करीम जो टियों नंबर पुटु हो। सवाल नंबर 25 आहे शाह साहब जे वालिद जो नालो छा हो। जवाब आहे शाह हबीब। सवाल नंबर 26 आहे शाह साहब जी वालिदा सागोरी सिंध जे कहिड़े मशहूर ख़ानदान मां हुई। जवाब आहे मखदूम दयाणी जे ख़ानदान मां। सवाल नंबर 27 आहे शाह साईं जे कहिड़े ॾाॾे खे सिंध जो चासर सॾियो वेंदो आहे। जवाब आहे शाह करीम बुलड़ी वारे खे। सवाल नंबर 28 आहे शाह अब्दुल लतीफ़ भेटाई किथे ॼाओ। जवाब आहे शाह अब्दुल लतीफ़ भेटाई हाला तहलक जे हाला हवेली ॻोठ में ॼाओ जेको भिट शाह खां 18 मील परे आहे। जी दोस्तों, ही पाठ पूरो थियो। नेक्स्ट पाठ में मिलंदासीं। महिरबानी।